नाज़रीन अवां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं त कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में मोटरसाइकिल सवार नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग जे नतीजे में PPMP असलम अबड़ो जो भाउ शहरी ताज जो सदर अकरम अबड़ो ऐं संदसि पुट शहरियार अबड़ो मारिजी विया। फायरिंग में 10 साथी पिणु ज़ख़्मी थी पिया। नाज़रीन अवां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं त कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में मोटरसाइकिल सवार नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग जे नतीजे में PPMP असलम अबड़ो जो भाउ शहरी ताज जो सदर अकरम अबड़ो ऐं संदसि पुट शहरियार अबड़ो मारिजी विया। फायरिंग में 10 साथी पिणु ज़ख़्मी थी पिया। नाज़रीन अवां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं त कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में मोटरसाइकिल सवार नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग जे नतीजे में PPMP असलम अबड़ो जो भाउ शहरी ताज जो सदर अकरम अबड़ो ऐं संदसि पुट शहरियार अबड़ो मारिजी विया। फायरिंग में 10 साथी पिणु ज़ख़्मी थी पिया।